हिक ॿी अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तानी भारत अणधुरे हंध ते ॻाल्हाइण लाइ राज़ी आहिनि। अमरीकी नायब सदर सां गॾु पाकिस्तानी भारतीय हुकूमत सां राब्ता कया। जारी कयल बयान में हुन चयो त शहबाज शरीफ, नरेंद्र मोदी, जयशंकर ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां राब्ता कया। संदसि चवणो त ॿई मुल्क जंग बंदीअ ते राज़ी थी विया आहिनि। हिक ॿी अहम ख़बर साम्हूं आई आहे, नाज़िमा सां शेयर कयूं पिया त अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तानी भारत अणधुरे हंध ते ॻाल्हाइण लाइ राज़ी आहिनि। अमरीकी नायब सदर सां गॾु पाकिस्तानी भारतीय हुकूमत सां राब्ता कया। जारी कयल बयान में हुन जो चवणु आहे त शहबाज शरीफ, नरेंद्र मोदी, जयशंकर ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां राब्ता कया। संदसि चवणो त ॿई मुल्क जंग बंदीअ ते राज़ी थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़िमा सां शेयर कयूं पिया। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो चवणु आहे त पाकिस्तानी भारत अणधुरे हंध ते ॻाल्हाइण लाइ राज़ी आहिनि। अमरीकी नायब सदर सां गॾु पाकिस्तानी भारतीय हुकूमत सां राब्ता कया। हुन जो चवणु आहे त शहबाज शरीफ, नरेंद्र मोदी, जयशंकर ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां राब्ता कया। संदसि इहो बि चवणु आहे त ॿई मुल्क जंग बंदीअ ते राज़ी थी विया आहिनि। नाज़िमा खे अहम ख़बर ॾियूं पिया। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तानी भारत अणधुरे हंध ते ॻाल्हाइण लाइ राज़ी आहिनि। अवां ॿुधायूं पिया अमरीकी नायब सदर सां गॾु पाकिस्तानी भारतीय हुकूमत सां राब्ता कया। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे अॻूणो सफ़ीर जियार बलोचा। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम मैम। सर, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां हिकु वॾो बयान साम्हूं आयो आहे त अमरीकी टिराकड़ी बाद पाकिस्तान ऐं भारत जंग बंदीअ ते राज़ी थी विया आहिनि। अवां छा चवंदा इन हवाले सां? जी बिल्कुलु, आई थिंक इहो हिकिड़ी सुठी ख़बर आहे। पाकिस्तान हमेशह अमन चाहियो आहे, उन जे अवाम बि, उन में असां बि शामिल आहियूं, छाकाणि त जंग त कंहिंजे बि फ़ाइदे में न हूंदी आहे कंहिं बि। ख़ासि तौर ते साउथ एशिया में उहे ॿ नीबर जेके जिन खे मतिलबु सालनि सदियुनि ताईं गॾु रहणो आहे, ऐं ॿिन्ही कंट्रीज़ खे ओड़े क़िस्म जा जेके आहिनि से मसाइल उन्हनि जो सामनो आहे, दे आर फेसिंग द सेम काइंड ऑफ प्रॉब्लम्स। सो उन में गुरबत आहे, बीमारी आहे, फूड सिक्योरिटी आहे। सो आई थिंक उन लिहाज़ सां ही हिकिड़ी सुठी ख़बर आहे। हाणे अवामिल कहिड़ा हुआ, अवामिल इन अनाउंसमेंट जा सभ खां वॾी ॻाल्हि आहे त आई थिंक अमेरिका जेको आहे सो हिकिड़ो प्रोएक्टिव रोल अदा कयो आहे बिहाइंड द सीन। ऐं जीअं तव्हां पाण बि ॿुधायो हूंदो पंहिंजे ख़बरनि में त उन में प्रेसिडेंट बि, वाइस प्रेसिडेंट, सेक्रेटरी ऑफ स्टेट, आर्मी चीफ इंडिया पाकिस्तान जा ऐं जेके सिक्योरिटी एडवाइज़र आहिनि जा गवर्नमेंट जा। सो आई थिंक द पूरी राति जेको आहे जेतिरा जंग लॻी पई नज़र पे आई असांखे, गॾो गॾु ॻाल्हियूं बि हलियूं पई, ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं आई थिंक इन मां इहो बि नतीजो ज़ाहिर करे सघिजे थो त दुनिया में जंग लाइ हिकिड़ी बेज़ारी आहे। गज़ा में जो कुझु थिए पियो उहो क़ाबिल क़बूल कोन्हे को, उन खां पोइ यूक्रेन में आहे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त ॿ जेके आहिनि मुल्क ही पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ते न्यूक्लियर पावर खे ख़बर आहे दुनिया खे बि, ऐं असां ॿिन्ही ख़िते खे बि ख़बर आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जंग आउट ऑफ कंट्रोल थी वई त हिकिड़ो न्यूक्लियर का ट्रेजेडी थी सघे थी दुनिया जे अंदरि, जंहिंखे को बि अफोर्ड नथो करे सघे दुनिया जे अंदरि। तो आई थिंक इहा सुठी ख़बर आहे। अच्छा सर, जीअं त अवां माज़ी में बि ॾिठो आहे त पाकिस्तानी भारत हिक ॿिए ते इल्ज़ामनि जी बुनियाद ते जंग छेड़ींदा आहिनि, ऐं हाणे बि साॻी सूरत हाल रही। छा अॻिते बि जेको फ्यूचर असां ॾिसूं पिया त ही ॿई मुल्क ख़िते में जेके आहिनि, छा ईअं ई हिननि जो सिलसिलो हलंदो या पाण में पाड़ेसरी लिहाज़ खां हिक ॿिए सां राज़ी थी वेंदा? आई थिंक दिस इज़ अ वेरी गुड क्वेश्चन, ऐं ॾाढो अहम सवाल ई हींअर इहो आहे हुकूमत जे साम्हूं बि, ऐं जेके एनालिस्ट आहिनि तव्हां जहिड़ा या असां जहिड़ा उन्हनि जे साम्हूं बि, त छा ही ट्रूस जेको आहे, जेके जंगबंदी आहे, सा अॻिते हली हिकिड़ी पाइदार अमन जो बुनियाद थी सघे थो या नथो थी सघे? त आई थिंक दैट इज़ वॉट द एफर्ट शुड बी। लॉजिक इहो थो चवे ॿिन्ही हुकूमतनि जे लाइ, ऐं ख़ासि तरह हिंदुस्तान जे लाइ, त हू पाकिस्तान खे जंहिं तरह सां ॾिसणु पिए चाहिनि उहा ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत मुल्क आहे, उनजी फ़ौज हिकिड़ी प्रोफेशनल मुल्क आहे, पाकिस्तान जा अवाम पंहिंजी फ़ौज सां वेठा आहिनि, सां बीठा आहिनि उनजे पोयां, ऐं पाकिस्तान खे हिकिड़ी हैसियत हासिलु आहे आलम दुनिया जे अंदरि। उहा ॻाल्हि कोन्हे जेका मोदी गवर्नमेंट प्रोपेगेंडा कंदी रहंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सॼी जेका प्लैनिंग हुई राइट फ्रॉम डिप्लोमेटिक टू द मिलिट्री ऑपरेशन, इट वॉज बेस्ड ऑन फिक्शन, बेस्ड ऑन
अज़म्पशन्स जेके जिन जो को बुनियादी न हुयो. सो आई थिंक उन्हनि खे पंहिंजे इन ख्वाब ख़्याली मां निकिरणो पवंदो. जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि पाकिस्तान जूं, हिंदुस्तान जूं, हिन ख़िते जूं ऐं दुनिया जूं, उन्हनि खे ॾिसी अॻिते वधणो पवंदो. सो हाणे आई थिंक सभ खां वॾो इहो ई हूंदो ऐं होपफुली त इहे जेके क़ुवतूं आयूं आहिनि उहे इहो बि इंश्योर कंदियूं त भई ऐं इन्हनि आई थिंक ऐलान बि कयो आहे त कंहिं टी जॻह ते मोस्ट लाइकली कंहिं मिडल ईस्टर्न कंट्री में या किथे न किथे मिलंदा ऐं हिकिड़े सस्टेनेबल पीस जी ॻाल्हि कंदा ताकी बार बार अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से न थियनि वाक़िया. हुन में नुक़सानु आहे सभिनी दुनिया जे लाइ. अमन ख़तरे में पई थो वञे. रीजन जे लाइ ख़तरो आहे ऐं ख़ासि तरह ॿिन्ही मुल्कनि जे लाइ ख़तरो आहे. डेवलपमेंट जो जेको बि थोरो घणो कमु थिए पियो थो ॿिन्ही मुल्कनि में उहो बि हिते हलियो थो वञे पियो. सो आई थिंक होपफुली मूंखे उमेद इहा आहे त ॿई मुल्कनि जा जेके असांजो हिंदुस्तान वारा जेके सेमिचर असांजा लीडर्स त माशाअल्लाह आई थिंक दे आर ऑल रेडी फॉर दिस काइंड ऑफ अ सस्टेनेबल पीस खपे असांखे. कॾहिं बि असां जंग जी ॻाल्हि न कई आहे लेकिन उहो जेको जंगजू टोलो वेठो आहे दिल्ली में उहो होपफुली हिन मार्के खां पोइ जेको न थियणु घुरिजे हा उन खां पोइ हू कुझु होश में ईंदा ऐं हिकिड़े सस्टेनेबल अमन जी तलाश में गॾिजी वेंदा ऐं लॉजिकल तरीक़े सां गुफ़्तगू कंदा ताकी पुरमन तरीक़े सां गुफ़्तगू सां जेके बि मसइला आहिनि जंहिंमें कश्मीर जो मसइलो आहे, टेररिज़म जो मसइलो आहे, क्रॉस बॉर्डर टेररिज़म जो मसइलो आहे, जेके बि मसइला आहिनि उहो गॾिजी उनखे हल कंदा. अच्छा सर, जीअं असां ॾिठोसीं त हीअ जेकी सूरत हाल हुई पहलगाम जे हवाले सां त बिना एविडेंस जे बिना के सबूत जे पाकिस्तान ते हमिलो कयो वियो ऐं पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाया विया त पहलगाम हमले में पाकिस्तान मुलविस आहे. जॾहिं त पाकिस्तान तरफ़ां आलमी इदारनि खां जांच जो बि मुतालबो कयो वियो इन हमले जे हवाले सां जेको पहलगाम वाक़ियो थियो. त छा इहा का मतिलबु मेच्योरिटी आहे हिंदुस्तान जी बिना एविडेंस जे के ते इल्ज़ाम लॻाइण? डेफिनेटली इहो ई त उसूली तरह सां इन जे करे त सॼी हिन जी जेको प्लानिंग हुई उहा ख़तमु थी वई. छाकाणि जो का बि जंग विढ़ण खां पहिरियां हुनजा के वीरो ऑब्जेक्टिव हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं के हिते एॾा वॾा इल्ज़ाम लॻायो था तव्हां कंहिं कंट्री ते त उन लाइ तव्हां वटि एविडेंस हुजे. ऐं इहा ई ॻाल्हि आहे जंहिंजे करे दुनिया जेका आहे सो हिंदुस्तान जे नैरेटिव खे रिजेक्ट करे छॾियो आहे. उनजो को जवाज़ जेको हिन ॾिनो पिए पंहिंजे वॉर जो नोबडी हैज़ बॉट इट. सो डेफिनेटली इहा ॻाल्हि होपफुली डिस्कस कई वञे असांजे ईंदड़ ॻाल्हि ॿोल में हिंदुस्तान सां त असां अहिड़ी क़िस्म जी जेका हरकत आहे बग़ैर एविडेंस जे काह करणु, हमिलो करणु ऐं एक्यूज़ेशन करणु उहो क़ाबिल क़बूल न आहे. असांखे सभिनी असां पाण पाकिस्तान बज़ार ते ख़ुदि दहशतगर्दी जो शिकार रहियो आहे. 80,000 खां वधीक माण्हू मारिया आहिनि. तक़रीबन 100 बिलियन खां वधीक असांजो ओवरऑल नुक़सानु थियो आहे. सो आई थिंक पाकिस्तान विल ब्रिंग ऑल दीज़ इश्यूज़ ऑन द टेबल एंड होपफुली इन्हनि जो को पाइदार जेको आहे सो हल कढियो वेंदो. सर ॾिठो वञे त जेकॾहिं अहिड़ी जंग जी सूरत हाल पैदा थिए थी त भारत जे अंदरि ई जेके उन जूं तहरीकूं हलनि पियूं जेके जीअं सिख आहिनि त नुक़सानु वधीक भारत जो ई थियणो आहे. पर भारत अॻिते जे लाइ फ्यूचर जे लाइ सोचे त समझदारीअ सां फ़ैसिला करे किथे बि डायरेक्टली अटैक न करे. ऐं असां होपफुली इहो चवंदासीं त जेके ॿियूं कंट्रीज़ आहिनि पाड़ेसरी आहिनि उहे इन में अहम किरदारु अदा कंदियूं. डेफिनेटली जो छाकाणि जो हिंदुस्तान पंहिंजो पाण खे वॾो IT हब इन्वेस्टमेंट ऐं वाकई बि हुन वटि जेका सर्विसिस जेका इंडस्ट्री आहे सो दैट इज़ 58% ऑफ GDP. हिकिड़े हफ़्ते जी जंग में मां आई थिंक दैट वेंट डाउन हाउ मेनी पॉइंट्स. साॻी तरह सां फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट तमामु वॾी उन्हनि वटि आहे. उन में कमी अची वई विदिन जस्ट 2 वीक्स में. त हुननि जी इकोनॉमी त वेही वेंदी. पोइ जेको हिननि जा ख़्वाब आहिनि टू बिकम द second, third largest economy in the world by year 2047. वो तो सब उनजा प्लान तो ज़ाया थी वेंदा न. सो आई थिंक इकोनॉमिक तंहिंखां सवाइ जेका गुरबत आहे उन्हनि जे अंदरि कोई तक़रीबन 50% 40% माण्हू जेके आहिनि हिननि जा हिंदुस्तान जा से अंडर द पॉवर्टी लाइन आहिनि. सो आई थिंक दे डोंट हैव इन देम अञा जेको उनजी ख़ाम ख़्याली आहे त असां वॾा पावर बणिजी विया आहियूं सिर्फ़ु हिकिड़े नैरेटिव जे बुनियाद ते सोशल मीडिया ऐं मीडिया जे हवाले सां. So they got to become realistic थियणो पवंदो हिननि खे. ऐं मुंहिंजे ख़्याल आहे पाकिस्तान हुनखे हिकिड़ो रियलिटी चेक कराए छॾियो आहे, आईनो ॾेखारे छॾियो आहे त तव्हां पाकिस्तान सां ईअं डील नथा करे सघो. ऐं मूंखे पकी उमेद आहे त हाणे पाकिस्तान सां तालुकात जेके हूंदा मे नॉट बी वेरी वॉर्म लेकिन इहा तकड़ करे ई हमिलो न कंदा, ईअं तकड़ करे को एक्विज़िशन न कंदा.
अच्छा सर, जेको पाकिस्तान जो नैरेटिव हो शुरू खां ई बहितर अंदाज़ में वियो, उन्हनि जो मौक़िफ़ हिकिड़ो सुठो ई साबित थियो, भले उहो पाकिस्तानी जेको हुकूमत आहे उनजे तरफ़ां बि ऐं पाकिस्तानी फ़ौज जे तरफ़ां बि। इन हवाले सां बि सर असांखे आगाह कजो त सफ़ारती लिहाज़ खां पाकिस्तान जी वॾी केतिरी कामयाबी आहे जेको अमरीकी सदर जो बयानु साम्हूं आयो आहे? जी बिल्कुलु यकीनन पाकिस्तान जे नैरेटिव जेका बैटल ऑफ नैरेटिव हुई, छाकाणि जो असांजो नैरेटिव वॉज नॉट बेस्ड ऑन फिक्शन ऐं के कूड़ ते कोन हुयो। हिकिड़ी हक़ीक़त हुई जेका असां ॿुधाई पई शुरू खां वठी, जॾहिं खां इहा अनफॉर्चुनेटली जेका पहलगाम में ट्रेजेडी थी आहे, त तव्हां हिकिड़ो इंडिपेंडेंट जेको आहे सो इंक्वायरी करायो, इंटरनेशनल करायो, जंहिंमें असां कोऑपरेट करण लाइ तयारु आहियूं। ऐं पर जेका एरोगेंस हुई, जेको खामखा जो गुरूर हुयो हिंदुस्तान जो, ते हुनजी अक़ल ते पटी ॿधी छॾी। उन करे जो कुझु थियो सो थियो, जंहिंमें एॾियूं सारियूं जानियूं वियूं, माली नुक़सान बि थियो उन्हनि जो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त जेको उनजो तिलसम हुयो, जेको हू करणु पिया चाहिनि दुनिया जे अंदरि, त असां भले वॾी का पावर बणिजी विया आहियूं, दैट हैज़ बीन शैटर्ड। उहो जेको इमेज कूड़ो ठहियलु हुयो उहो शैटर्ड आहे। सो आई थिंक हिकु लिहाज़ सां हर ख़राबु ॻाल्हि जो को न को पॉज़िटिव हूंदो आहे एस्पेक्ट। त मां वरी हिन ट्रेजेडी जो इहो पियो ॾिसां त कम अज़ कम हाणे हिकिड़ी रियलिटी चेक थी वई हिंदुस्तान खे, पाकिस्तान जी क़ुवत में, पाकिस्तान जी अक्सरी क़यादत, उनजी अक्सरी क़ाबिलियत, पॉलिटिकल गाइडेंस ऐं लीडरशिप, आई थिंक ऐं माण्हुनि जी सपोर्ट। पाकिस्तान जो अवाम कराची खां वठी कश्मीर ताईं फ़ौज सां गॾु बीठो हुयो। सो आई थिंक it's a great news for Pakistan and very bad news for India. It's very bad adventure. हिकिड़ो मिस एडवेंचर हुयो जंहिंजो डेफिनेटली ड्रॉबैक हिन ते काफ़ी ॾींहंनि ताईं, काफ़ी सालनि ताईं। ठीकु आहे जी आर बलोच साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु सिंध टीवी न्यूज़ खे ॾिनो। नाज़रीन खे अहम ख़बर जे हवाले सां आगाह कयूं पिया त सदर डोनाल्ड ट्रम्प तरफ़ां बयानु साम्हूं आयो त पाकिस्तान ऐं भारत ॿई मुल्क जंगबंदीअ ते राज़ी थी विया। तंहिंखां पोइ अवांखे ॿुधायूं पिया त पाकिस्तान तरफ़ां बि बयानु साम्हूं आया त पाकिस्तान ई भारत जंगबंदीअ ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। इन हवाले सां वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां बि क़ौम खे ख़िताब कयो वेंदो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत अणधुरे हंध ते ॻाल्हियुनि लाइ राज़ी आहिनि। अमरीकी नायब सदर सां गॾु पाकिस्तान ऐं भारतीय हुकूमत सां राब्ता कया। जारी कयल बयान में हुनजो इहो बि चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ नरेंद्र मोदी जे जयशंकर ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां बि राब्ता कया। संदसि चवणो त ॿई मुल्क जंगबंदीअ ते राज़ी थी विया आहिनि। जी नाज़रीन, हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे सीनियर तजिया निगार हसन अस्करी साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। सदर डोनाल्ड ट्रंप की तरफ से बयान सामने आया है कि पाकिस्तान और भारत जंगबंदी पे राजी हो गए हैं। सर क्या कहेंगे इस हवाले से आप? जी यही हम भी यही देख रहे हैं कि यही इत्तलात चल रही हैं कि पाकिस्तान ने भी मान लिया, हिंदुस्तान ने भी मान लिया है। इसकी मेरा ख्याल है बुनियादी वजह ये थी कि पाकिस्तान ने आज सुबह जो कार्रवाई की थी हिंदुस्तान के मिलिट्री इंस्टॉलेशन पे 26 मुख्तलिफ जगहों पे जो कार्रवाई की थी, उसके बाद अमेरिका को गालबन ये फिक्र हुई कि कहीं ये जंग और ज़्यादा एस्केलेट न करे। तो उसके बाद आज सुबह से ये कार्रवाई शुरू हुई है और अमेरिका पाकिस्तान से जब उनकी बात हुई है अमेरिका वालों की, तो उन्होंने पाकिस्तान के जो साहिबान इख्तियार हैं उन्होंने ये कहा कि अगर हिंदुस्तान एस्केलेट नहीं करेगा तो हम भी एस्केलेट जो है वो नहीं करेंगे। अगर वो जंग को रोकते हैं तो हम भी इसके लिए तैयार हो जाएंगे। तो मेरा ख्याल है उन्होंने अमेरिका ने इंडिया को कन्विंस किया और वो कन्विंस करके ये मैसेज उन्होंने पाकिस्तान को दिया होगा और उसके बाद फिर ये उन्होंने अनाउंस किया कि दोनों एग्री कर गए हैं। और लगता ये है जो इस वक्त टीवी की न्यूज़ है कि पाकिस्तान ने इस बात से एग्री कर लिया है क्योंकि इंडिया इससे पहले एग्री कर गया था। अच्छा सर, दोनों ममालिक अगर राजी हो जाते हैं तो क्या देख रहे हैं कि फ्यूचर में ऐसी कोई बात सामने आएगी जंग के हवाले से, जैसे इल्जामात एक दूसरे के ऊपर लगाए जा रहे हैं दोनों ममालिक की तरफ से? देखिए इस वक्त जो है ना फौरी तौर पे तो ये कॉन्फ्लिक्ट या टेंशन ख़त्म हो जाती है, लेकिन इसकी जो बुनियादी वजूहात हैं आपस में दोनों कंट्री का डिस्ट्रस्ट जो है और एक दूसरे को नेगेटिव अंदाज में देखना, फिर दोनों के जो डिस्प्यूट्स हैं एक दूसरे के दरमियान, तो उसकी वजह से इसका मतलब ये है कि मामलात को में मुश्किलात तो रहेंगी, लेकिन ये है कि फ़िलहाल ये
जो खतरा था कि जंग एस्केलेट करे, कहीं जंग बढ़ गई तो कहीं न्यूक्लियर तक ना पहुंच जाए, ये खतरा हट गया है। लेकिन जी सर। मसाइल अभी दोनों मुल्कों के दरमियान रहेंगे और ये डिपेंड ये करता है कि क्या कोई डायलॉग हो सकता है। पाकिस्तान और इंडिया का डायलॉग अगस्त 2014 से बंद है, यानी मोदी साहब बरसर इक़्तिदार पहली दफ़ा आए थे मई के आखिरी हफ्ते में 2014 में, और अगस्त 2014 में इंडिया ने डायलॉग सस्पेंड किया। फिर 2019 में उन्होंने कश्मीर का स्टेटस बदला, तो उससे सारे डायलॉग और इंटरेक्शन इंडिया पाकिस्तान का बंद हो गया था। तो अब देखना सिर्फ ये है कि इस सीज फायर के बाद क्या पाकिस्तान के और इंडिया के रिलेशन में कोई बेहतरी आएगी या नहीं आएगी, ये एक दूसरा सवाल है। लेकिन फौरी तौर पर ऐसा लगता है कि जंग का खतरा सर, अमेरिका की जानिब से दोनों ममालिक को जो है डायलॉग के हवाले से एक जगह तयन करने के लिए भी कहा गया है। हाँ, ये तो है। ये अमेरिका पहले भी ये कह रहा था, जब ये झगड़ा शुरू हुआ था 7 मई को, उस वक्त भी अमेरिका ने ये कहा था कि मामलात को गुफ्तो शरीफ से तय करें। तो जाहिर है उसके बाद इस पर अमल नहीं हुआ। लेकिन अब अमेरिका अगर डायलॉग फैसिलिटेट कर दे इंडिया और पाकिस्तान के दरमियान, तो फिर टेंशन के कम होने के इम्कानात बढ़ जाते हैं। सारे मसले तो इतनी जल्दी हल नहीं हुआ करते, लेकिन कम से कम एक नॉर्मल रिलेशनशिप की फंक्शनिंग के इम्कानात बढ़ जाते हैं। क्योंकि प्रॉब्लम मोदी साहब की ये है कि वो इस वक्त बरसर इक़्तिदार तबका हिंदुस्तान में वो है जो पाकिस्तान का सख्त मुखालिफ है। तो किस हद तक वो फ्लेक्सिबिलिटी शो करने को तैयार होंगे कि ताल्लुकात जो है ना नॉर्मल तौर पर चलें। जो तनाज़े हैं उनको तय करने में तो इतनी जल्दी नहीं होगी, उसमें तो टाइम लगता है बहुत ज़्यादा। बहुत शुक्रिया सर, आपने अपना टाइम दिया।